अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा मीर मारियो वेंदो नवाब खान जे माण्हुनि जे हथां या वरी मूसा मारियो वेंदो या भावल जेको आहे मूसा जे मथां हमलो कंदो। छा नेक्स्ट एपिसोड में मीर जेको आहे पंहिंजी भेण खे छिराइण में कामयाबु थींदो या वरी नवाब खान का नई चाल सिजावल खान जे लाइ खेॾंदो ऐं सिजावल खान जे हथां नवां का अहिड़ा कम कराईंदो। छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। दोस्तों ही अपडेट तव्हांजे कम जी अपडेट आहे, इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सके त इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलोग खे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका किस्त सुभाणे अचण वारी आहे। पहिरीं ॻाल्हि त हाणे नवाब खान जेका कम रखिया आहिनि उन्हनि खे चेंज कंदो, छाजे करे थोरो ड्रामे में ट्विस्ट अची वियो आहे। पहिरियों त जेको निकाह थियणो वक़्त सां सोणी जो उहो कैंसिल कराईंदो ऐं उन खे चवंदो थोरो तूं सबिर कर, ऐं छाजे करे उन सिजावल खान खे ॻाल्हि कई आहे त बाबा सोणी वक़्तु वटि आहे, डबल गेम खेॾे रहियो आहे हिन टाइम नवाब खान। ऐं मीर वक़्त जो पीछो कंदो ऐं पूरी कोशिशि कंदो त इन खे उहे ठिकाणनि जी जांच लाइ काथे काथे वञे थो। लेकिन मां पोइनि किस्तनि में दोस्तों तव्हांखे ॿुधायो त पहिरियों सभ खां पहिरियों मीर ई वक़्त खे पकड़ींदो, उन खे इहा ख़बर पवंदी त हीउ नवाब खान सां मिलंदो आहे ॿधल आहे। तव्हांखे मूं अॻे ई ॿुधायो, लेकिन मीर हिन किस्त में बि जांच कई त सुञाणे न सघियो हीउ वक़्तु हुयो मोटरसाइकिल ते बुट लॻल हुयो। अॻिते हली वक़्त खे मीर ई ज़ाहिर कंदो, लेकिन मीर मरदो न मूसा ऐं न वरी सिजावल खान। लेकिन नवाब खान सभिनी टिनी सां गेम खेॾंदो, सिजावल खान सां बि, मीर सां बि, मूसा भावल सां, सभिनी सां सिर्फ़ु वक़्त सां सिधो रहंदो। ऐं अॻिते हली कंहिं न कंहिं अदाकार खे फड़काईंदा काफ़ी किस्तनि खां बाद में। फ़िलहाल हू गुमराह कंदो रहंदो, सभिनी खे पंहिंजे आङुरियुनि ते खेॾाईंदो नवाब खान, ऐं उहो ख़ासि करे सिजावल खान इन खे सम्झे थो। बाक़ी मीर ऐं मूसा ऐं दरिया खान ऐं भावल त सफ़ा ईअं ढॻो आहे, सम्झे कुझु कान थो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।